अॼु पाण सिंध जे इन किरदार बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं जंहिं सिंध में हिकु बाग़ी नस्ल पैदा कयो, जंहिं मज़हबी मतभेद कटरपणे पीर परस्ती ऐं क़ब्र परस्ती समेत मिड़नी फ़रसूदा रस्मुनि ऐं रवाजनि ख़िलाफ़ कलम ज़रिए जंग जोटी। सिंध जे माण्हुनि मंझि क़ौम परस्ती, वतन दोस्ती ऐं तरक़ीपसंद फ़िक्र जो फैलाउ कयो। इहो किरदारु डॉक्टर नजम अब्बासी आहे, जंहिं सिंध जे हिकु नंढड़े शहर खानवाण में 18 अक्टूबर 1927 ते जनम वरितो। डॉक्टर नजम अब्बासी पंहिंजी शख़्सियत में हिकु आम सादो सूदो माण्हू हो ऐं हुन जी कहाणियुनि ऐं नावलनि जा मौज़ू बि आम माण्हूअ जी ज़िंदगीअ मुतलिक़ हुआ। डॉक्टर नजम अब्बासी इंतिहाई नाज़ुक ऐं हिसास मसइलनि ते कलम खयो। हिन मज़लूम ऐं महकूम माण्हुनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारियो। हू बुनियादी तौरु क़ौमपरस्त ख़्यालनि जो हुयो, पर खेसि इंसान ज़ात जे हक़ीक़ी आज़ादी ऐं ख़ुशहाली सोशलिस्ट नज़रिए में नज़र ईंदी हुई। डॉक्टर नजम अब्बासी जी पहिरीं कहाणी हिम्मत ऐं कोशिश मेहरान रिसाले में 1944 में उन वक़्तु छपी जॾहिं संदसि उमिरि 17 सालनि जी मस हुई। मेहरान रिसाले जे उन वक़्त जे एडिटर लालचंद अमरॾिने खेसि लिखण तरफ़ माइल कयो। पेशे जे लिहाज़ खां त पाण डॉक्टर हुयो, पर पंहिंजी आज़ाद तबियत जे करे सरकारी नौकरीअ खे 8-9 साल जे अरसे दौरान ई अलविदा करे हैदराबाद में मुस्तक़िल तौरु पंहिंजी ज़ाती क्लिनिक खोले वेही रहियो। डॉक्टर नजम अब्बासी जे हर किताब में सिंध जे दर्दनि जी अक्कासी थियल आहे। डॉक्टर नजम अब्बासीअ खे आम माण्हुनि जे तकलीफ़ुनि ऐं आंजनि जी पूरी ॼाण खां सवाइ समाज लाइ नासूर बणिजी वियल कुझु रीतुनि ऐं रस्मुनि जो बहितर इदराक हो। तंहिं करे ई पंहिंजे कहाणियुनि में अहिड़नि वहमनि, विसविसनि ऐं मन घड़त ख़्यालनि बाबति भरपूर लिखंदो ऐं नितींदो रहियो। नजम अब्बासी तमामु घणो ऐं मयारी लिखियो। पाण कुझु नावल बि लिखिया ऐं तर्जुमो कया, जिन जा मौज़ू समाजी हक़ीक़त निगारीअ जो चिटो अक्स आहिनि, जंहिंमें संदसि नाविल तलाश खे वधीक अहमियत हासिल आहे। डॉक्टर जा लॻभॻि 30 खनि किताब शाया थियल आहिनि। हिन जे बहितरीन अदबी तख़लीक़ुनि में तूफ़ान जी तमन्ना, पत्थर ते लीको, ॻाढ़ो लालटीन, जेकी मुंहिंजे मन में आहे, नाचणी, एॾो सूर सही, मूं पिणु ॻायो हो, ॾिठुमि अणॾिठल, रिश्ता नाता, अकेला नाहियूं, सूरज हूंदी मुरझायल, ललकार, पहाड़नि में पुकार, प्यार कहाणी, बुलंदियूं, प्रोफेसर, दारू हिन दीवाने जो, कहाणियुनि जो काफ़िलो, गांधी, तसोह जी चीरफाड़, तलाश, मास्तरियाणी, दोखो, मथे सिंध सुकार, ज़िलज़िलो, लेनिन जी इनक़लाबी कहाणी, जबल मथे बाहिड़ी, मुंहिंजूं बहितरीन कहाणियूं, पहाड़ में वेठा आहियूं, ऊचा घाट पहाड़नि जा शामिल आहिनि। हीउ महान अदीब 25 अक्टूबर 1995 ते असां खां विछड़ी वियो। ॻोठ जे वेझो पहुची चुको हुउसि। सिज पहाड़नि पुठियां ग़ाइब थी वियो। मां थकल टुटल, मथे ते किताबनि जी बुझकी, कांच जा वर मथे खयल, जुती ऐं गोॾनि ताईं ॼंघूं दुधड़ सां भरियल, घर जल्दी पहुचण लाइ तकड़ा कदम भरींदो थी आयुसि। ओचितो यादि अची वियुमि त पोड़ीअ आरब माउ जी शइ अॼु बि विसरी वई आहे। ॾाढो अरमान थियो। अरमान इन करे थियुमि जो हुन वटां चोखी ख़र्ची बि मिलणी हुई। पोड़ीअ आरब माउ खे 2-2.5 हफ़्तनि खां टीड़ जो तप थी आहे।
ॻोठ जे हकीम खां 2-4 दफ़ा फकियूं वरितियूं हुयां पर फ़र्क़ु कोन पियो हुअसि। काल्ह जंहिं वक़्तु मां स्कूल ॾांहुं वञण लाइ संभरी रहियो हुअसि, कंडीअ जो छोॾो आणिजांइ, हूअं त तप छॾींदुमि ई कोन। ओड़ी तप जे करे ॻरी कंडा थी वई हुई, रंग पीलो पइजी वियो हुअसि ऐं अखियूं डरा ॾेई वई हुयसि। ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे बि सहके पई। मूं हुन सां अंजाम कयो त ज़रूरु आणींदुसि, पर स्कूल खां मोटण वक़्तु इहा ॻाल्हि ई विसरी वियमि। तंहिं करे अॼु सुबुह जो वरी अची ॾाढियूं आज़ियूं नियाज़ियूं कयईं ऐं लालच बि ॾिनई त जे छोॾो आणींदे तमामु घणी ख़र्ची ॾींदीसांइ। हिकु आनो त अॻुवाट ॾेई छॾियईं। हेतिरीअ ताक़ीद जो सबबु इहो बि हो जो ॿिए ॾींहुं पोड़ीअ जे तप जो वारो हो ऐं हुन चाहियो थिए त छोॾो अॼु ई बाहि में ॿधे, जीअं सुभाणे उन बुख़ार जी बला खां बची वञे। असांजे ॻोठ जा रहाकू पीर सबाजे जी कंडीअ जो छोॾो अक्सर करे इस्तेमालु कंदा रहंदा हुआ। हर बीमारीअ जो उन खे हिकु टिक इलाजु सम्झियो वेंदो हो। के त दवा असुलु कंदा ई कोन हुआ ऐं बीमार थियण शर्त इहो छोॾो ॿधंदा हुआ। इन छोॾे जी शफ़ा मुल्का मुल्क मशहूरु हुई। चवंदा हुआ त केतिरा ई लाइलाज मरीज़ बि छोॾे जी करामत सां सेहतमंद थी विया। माण्हुनि जो इन में ॾाढो वेसाह हो। किसो त मशहूरु ईअं आहे त हिकु लंघा पीर सभा जे इन कंडीअ जे वण हेठां अची मंज़िल कई हुई ऐं उते ई हिकु अंधीअ खे करामत सां सॼो कयो हुई। उन खां पोइ ई इन वण खे इहो शरफ़ हासिलु थियो हो। जंहिं वक़्त जी मां ॻाल्हि करे रहियो आहियां, उन वक़्तु कंडीअ जे वण जे चौधारी लोढ़ो ॾिनल हो। के अक़ीदतमंद अची वण हेठां ॿुहारी ॾेई पट साफ़ करे वेंदा हुआ ऐं वण जे टारियुनि ऐं ॾारुनि में केतिरियूं ई ॻाढ़े रंग जूं इगड़ियूं ॿधल हूंदियूं। पीर सबाजे वारी कंडीअ पेचरे ते हुई। जीअं त मां रोज़ानो उन रस्ते तां ईंदो वेंदो हुअसि, उन करे ओड़े पाड़े जा ज़रूरतमंद मूंखे छोॾो आणण लाइ चवंदा हुआ। जॾहिं मां संदन इहो कमु करे ईंदो हुअसि, तॾहिं हू मूंखे टको आनो ख़र्ची ॾींदा हुआ। ॿिए ॾींहुं बि माई आरिम माउ लाइ छोॾो आणणु विसरी वियो हुअमि। हाणे हुनखे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। उहो मुंहिंजे लाइ अखियूं विझो वेठी हूंदी, केतिरो न नामीन थींदी ऐं मां पाण बि नाम खां महरूम रहिजी वेंदुसि। हींअर को पंधु करे पोइ ते वञण बि मूं लाइ मुश्किल हो। मां हिकु हंधि बीह रहियो हुअसि ऐं दिमाग़ में इहे ई ॻाल्हियूं पिए आयूं वयूं। उते ई मुंहिंजे ज़हन में हिकु नओं ख़्यालु उभरियो। उन ख़्यालु अचण करे मूं इत्मिनान जो साहु खयों ऐं ख़ुदि ब ख़ुदि मुरकण लॻुसि। पर वरी ख़्यालु आयो त ईअं करणु ठीकु न आहे, इहो गुनाह आहे। इहा आंदमान 2-4 घड़ियूं मुंहिंजे अंदर में चालू रही। चौतरफ़ नज़र डोड़ायमि, मूंखे को बि ॾिसण वारो कोन हो। मुंहिंजी दिलि धड़की रही हुई। छोॾो पटींदे मुंहिंजा हथ लकण लॻा। पोड़ी आरमा असांजे घर में ई वेठी मुंहिंजी वाट निहारे रही हुई। मूंखे ॾिसंदे ई रड़कियईं, पुट मुंहिंजो कमु करे आए न। मूं बि कुझु पुछण खां सवाइ छोॾो हुन जी तरफ़ वधायो। हुन वठी हुन खे चुमियो, पावली कढी मुंहिंजी तिरीअ ते रखियईं ऐं दुआऊं कंदी पंहिंजे घर ॾांहुं रवानी थी। पर मूंखे हुन जूं दुआऊं पिट जा तीर बणिजी पई चुभियूं। मां त सॼो हिरास ऐं डप में भरिजी वियो हुअसि। ख़्याली ख़ौफ़ मूंखे घेरो कंदा थी विया। पीर सबाजे जी इन कंडीअ जे बारे में केतिरियूं रिवायतूं मशहूरु। चवंदा हुआ त जिन बि माण्हुनि उन वण जी बेहरमती कई हुई, या खाइण लाइ सिंगरियूं पटण या ॿकरियुनि लाइ टारियूं कपण जी कोशिशि कई, से या त मुसीबतुनि में मुब्तला थिया हुआ। इन खां सवाइ संदसि ॿियूं बि केतिरियूं करामतूं नंढे वॾे जे वात हूंदियूं हुयूं। मां रवाजी कंडीअ जे वण जे छोॾे खे पीर सबाजे वारी कंडीअ जो छोॾो कोठे पछताए रहियो हुअसि। इन डप खां कंबी रहियो हुअसि त मूं ते ज़रूरु का मुसीबत नाज़िल थींदी। उन राति मूंखे मुश्किल सां थोरी निंड आई। निंड में बि रॼाड़ींदड़ ख़्वाब ॾिसंदो रहियुसि। सुबुह जो स्कूल वेंदे जॾहिं कंडीअ जे वेझो पहुतुसि, तॾहिं इहो पेचरो मटाए वकड़ करे ॿिए पासे खां वयसि त मतां उन जे वेझो लंघण वक़्तु आफ़त न अची कड़के। 4 ॾींहं इन ॻणतीअ में गुज़री विया। मूंखे पक हुई त मुसीबत ज़रूरु ईंदी। केतिरा ई अंदेशा पए अंदर में पैदा थिया। हिकिड़ो अंदेशो त इहो बि हो त मां इम्तिहान में नापास थींदुसि। क्लास जा सबक़ त हूअं बि पूरी तरह यादि कोन बीहंदा हुआ।
हिकु ॾींहुं हलंदे हलंदे थाॿो अची वियो, हिकदमि ख़्यालु पैदा थियो त अची वई पीर सबाजे जी मोकिलियल आफ़त, ऐं झोलीअ करे रस्ते में पयल पथर अटकण करे थाॿिड़िजी पियो होसि। इन विच में आरब मां बि नज़र न आई। ख़्यालु थियुमि त शायदि मुंहिंजी बेईमानीअ जे करे वधीक बीमार थी पई आहे ऐं सज़ा पई भोॻे। आख़िर 5 ॾींहं पचायमि त अॼु पीर सबाजे वारी कंडीअ मां छोॾो पटे ईंदुसि ऐं इहो अची आरब माउ खे ॾींदुसि ऐं हक़ीक़त ॿुधाए माफ़ी वठंदुसि। उन ॾींहुं सुबुह जो वञण खां अॻु जॾहिं अम्मा मखण ऐं मानी खाराईंदे चई रही हुई त 2-4 ॾींहंनि खां तोखे छा थी वियो आहे जो पूरी मानी बि कान थो खाए, त उन वक़्तु माई आरब माउ बि असांजे अची घर निकिती, बिल्कुलु ताज़ी तवानी ऐं तंदुरुस्त। मूंखे ॾिसंदे ई चयईं, पुट शाबस हुजे तोखे। मूं उन वक़्तु ई छोॾो इगड़ीअ में विझी बाह में ॿधी छॾियो, तप वरी नालो बि न वरितो। सदके वञा पीर साईं सबाजे जे नां तां। मां वाइड़ो थी हुन ॾांहुं निहारणु लॻुसि।